नाज़िन करमपुर भरसा गोठ मोरो माड़ी में अगवा थी वियल बशीर अहमद निज़ामुद्दीन चाचर की बाज़ियाबी लाइ संदन वारसन इंडस हाईवे ते एहतजाज जो मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन हवाले से ॾिसो था हुसैन बख्श चोलियाणी जी ये रिपोर्ट। बिल्कुल इन वक्त असीं मौजूद आहियूं करमपुर इंडस हाईवे ते, जिते रात मोरो गोठ मोरो माड़ी में हथियारबंद बशीर अहमद ऐं निज़ामुद्दीन चाचड़ के अगवा करे विया। इन वक्त उनजा वारिस असां सां गॾु मौजूद आहिनि। अचो त उनखां पुछा कि उनजो वधीक छा चवणु आहे। पुलिस वारा उते कोन हुया, छोकरन के यरगमाल बनाए उन्हनि खे उते यरगमाल करे मोटरसाइकिल भी चौकीअ में ही बंद करे उते मुंहिंजनि छोकरनि टिनी के खणी विया। हिकिड़े के तशद्दद करे बेगारी खां परियों वो ज़मीन आ मीर साहब जी उते माना तशद्दद करे ग्रेड स्टेशन ते उते उनके सटे हुआ। बाक़ी ब छोकरा मुंहिंजा अगवा पूरे असां वज़ीर आला सिंध मुराद अली शाह के असांजो चेयरमैन बिलाल साहब के अपील था कयूं असांजो माण्हू बाज़ियाब कराइणो। जेसिताईं बाज़ियाब न कराईंदो असांजो धरणो जारी रहंदो। असांजो जेका कैंप हणंदासीं। असांजी पुलिस बिल्कुल तैनात थियल हुई, उहा पुलिस गैराजुर थी वई। पोइ हिकु पुलिस वारो बचो, उहो बि भरवसो में सां न सम्झी गैराजुर थी विया। उहो असांजो कमु आहे डिपार्टमेंट एक्शन खणणु। बाक़ी जिन ॾोह कयो आहे असां उन ताईं राति थियो आहे, असां उन ते पहुता हूं, उन मञियो आहे, हर शइ थी आहे। जेको बि आहे वधीक असां हिन हुजूम में नथा ॿुधाए सघूं। निज़ामुद्दीन जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जन जो चवणु हुयो त पुलिस चौकी में अंदरि हथियारबंद लिकल हुया। जन चयो त तव्हांखे साफ़ सॾे थो, कार्ड चेक कंदासीं। कार्ड चेक बहाने करण जे उन्हनि खे जेको आहे यरमाल करे उन्हनि खे हथियारबंद खणी विया आहिनि, जिन में हिकु मगवी के उन्हनि छॾे ॾिनो आहे, ॿिनि खे खणी विया आहिनि। ऐं हिन वक़्तु असांजा DSP शिकारपुर बि खानपुर में गॾु मौजूदु हुयो। उनजो बि तव्हां मौक़ो ॿुधो। उनजो चवणु आहे त असां इंशाअल्लाह शाम ताईं मगवी बाज़ियाब कराए वापसि कराईंदासीं। कैमरा टीम सां गॾु हुसैन बख्श चोलियाणी, मेहरान TV न्यूज़ करम।